नाज़रीन, जॾहिं सिंध गवर्नमेंट पूरे सिंध में लॉकडाउन जो ऐलान कयो हो त उन खां पोइ जहिड़ी तरह वॾा वॾा शहर कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणू, मीरपुर ख़ास, नवाबशाह बंदि थियो। अहिड़ी तरह तहलके थाणो बुला खान जो तहलके हेडक्वार्टर थाणो बुला खान ऐं उन खां सवाइ ॿारहड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि, अली मुराद बारी जो, करचात, टिको बारण, मोल, सरी ऐं अहिड़ी तरह सां ई तोंग शरीफ़ जी सूरत हाल मां तव्हांखे ॾेखारियां त तोंग शरीफ़ जो ई स्टाफ आहे जेको यूनियन काउंसिल जो हेडक्वार्टर आहे। हिते तव्हां ॾिसंदो मुकमल तरह बंदि आहे ऐं माण्हुनि जी अच वञ जेका सा बंदि आहे। जीअं त लॉकडाउन जे ऐलान थियण खां पोइ हिते कुझु स्टाफ खुलियल हुयो, पर हितां जी लोकल पुलिस ऐं जेको सो आहे मल्क हाउस खां स्पेशली आयो त बाबा जेको सो स्टाफ बंदि कयो। उन खां पोइ हीअ मुकमल तरह ई स्टाफ दुकान तव्हां ॾिसंदो बंदि हूंदो। हुते सुबुह जे टाइम ॾाढी रश हूंदी हुई, पर हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो सॼा ई इलाइक़ा सुनसान लॻा पिया आहिनि। ॿी तरह त किरोना वायरस लॉकडाउन जे करे जेके तोंग शरीफ़ जा मज़दूर तबिको जेको बेराट टाउन या बलूचिस्तान जे इलाइक़े दुरेजी ऐं हब में जेके माइनस पथर जे मार्बल में कमु कंदा हुआ, उहे उन्हनि मज़दूरनि जी बि वापसी थी आहे। उहे बि दिहाड़ी वारा जरा परेशान आहिनि, फ़ाक़ाकशी जो शिकार आहिनि। अहिड़ी तरह सां हिते जेके मस्जिदनि पेशमामनि उहे बि वक़्तनि बवक़्तनि हिन आफ़त खे तरण जे लाइ अज़ान जो सिलसिलो शुरू आहे। मोहम्मद बश किलोरानी, तोंग न्यूज़, तोंग।